अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हेज न हूंदो जिन से कीअं विंदर वींदियूं, वेहो विच रहनि सैसी सधन वारियूं। भलारे भिट धणी जे भलारे बैत सां मुंहिंजो ही आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी दुनिया जी कुंड कुड़छ ताईं, जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि मिणी महिरबाननि खे सिक भरियो सलाम, शाद क़बूल पवे। 28 जनवरी 2022 जुमे जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे अवां सां मुखातिब जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जितो जो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो, शाल अवां जो मुर्कूं मेरियूं न थियनि। प्रोग्राम सोच वीचार में अॼु असीं सिंध जे हालतनि समेत जग जहान जूं ख़बरूं अवां सां ओरींदासीं, जॾहिं त नामियारे लेखक ऐं ॾाहे मोहम्मद इब्राहिम जोयो जो लेख इक़्तिदार कराची सिंध जी वहदत जो पहिरियों हिसो अवां जी ख़िदमत में पेश कयो वेंदो। जगमशहूर किताब सिंधु जूं सल्तनतूं जी किस्त नंबर 67 अवां जी ख़िदमत में पेश कंदासीं। अवीं बख़ूबी ॼाणो था त प्रोग्राम सुबुह जो 8 वॻे, शाम जो 4 वॻे ऐं राति जो 11:45 ते नशर कयो वेंदो आहे। उन सां गॾोगॾु असीं पंहिंजा नशर थियल प्रोग्राम यूट्यूब चैनल ते पिणु रखंदा आहियूं। उन सां गॾोगॾु फेसबुक पेज ते पिणु असांजा प्रोग्राम मौजूदु हूंदा आहिनि। जेकॾहिं अवीं असांजा प्रोग्राम ॿुधणु चाहियो था, हींअर यूट्यूब ते या फेसबुक ते वञी सर्च करियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। प्रोग्राम में सभ खां पहिरीं असीं अवां जी ख़िदमत में पेश करियूं था ख़बरूं। क़ौमी अवामी तहरीक पारां इस्लाम कोट में कारूंझर बचायो ऐं वसीला बचायो जे उनवान सां जलसो मुनक़िद कयो वियो, जंहिंजी सदारत क़ौमी अवामी तहरीक जे सदर अयाज़ लतीफ़ पलीजो कई। जलसे खे ख़िताब कंदे अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त थर में ॿारनि जो मौत ऐं वसीलनि जी फुरलूट हुक्मराननि जी एजेंडा आहे। सिंध समेत सॼे मुल्क में मेरिट ऐं बराबरी चाहियूं था। ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जी रिपोर्ट सां सॼी दुनिया में ठठोल थी आहे। पेट्रोल जे अघनि में वाध ऐं महांगाई सबबु आवाम परेशान आहे। कारूंझर जबल ॿेटनि ऐं वसीलनि ते कब्ज़ो बर्दाश्त न कयो वेंदो। थर जे ॿारनि लाइ न मानी आहे, न पाणी, न तालीम ऐं न रिहाइश आहे। सिंध जी गवर्नर्स ऐं मेरिट खे तबाह कयो वियो आहे। थर, काछी ऐं नारो में बुख ऐं बदहाली सबबु माण्हू ख़ुदकशियूं करे रहिया आहिनि। चइनी सूबनि जो ज़मीनूं ऐं वसीला उन्हनि सूबनि जी आवाम जा आहिनि। अयाज़ लतीफ़ पलीजे वधीक चयो त वज़ीर अज़म ॿुधाए त करप्शन में वाध छो थी आहे। अदालतूं सिंध जे तरक़ियाती मनसूबनि में लुटमार जो हिसाब वठनि। ज़राइत खे तबाह कंदड़ हारियुनि जा चैंपियन न बणिजनि। असांखे ॿुधायो वञे त करप्शन, इंतहा पसंदी ऐं दहशतगर्दी ख़िलाफ़ कहिड़ी अॻभराई थी आहे। सिंध समेत सॼे मुल्क मां गैर क़ानूनी तौरु रहंदड़ धारियुनि खे निकाली ॾिनी वञे। पीपल्स पार्टी MQM इलेक्शन वेझो ॾिसी पंहिंजे करप्शन ऐं अवाम दुश्मन कारकर्दगी खे लिकाइण लाइ नफ़रत जी रांदि शुरू कई आहे। उर्दू ॻाल्हाईंदड़ सिंध जो हिसो ऐं असांजा भाइर आहिनि। जलसे खे ख़िताब कंदे मज़हर राहूजे चयो त सिंध जी ज़राइत मेरिट इदारा तबाह कया विया आहिनि। रोज़गार जा मौक़िया ख़तमु थी रहिया आहिनि। तालीम तबाह थी रही आहे। एडवोकेट शाहनवाज़ हिंगोर जे चयो त पेट्रोल जे अघनि में वाध ऐं महांगाई सबबु अवाम परेशान आहे। जलसे खे अनवर नुहाणी, मनान शेख नाहिद जोगी, काशिफ ख़ासखेली ऐं ॿिनि अॻवाननि पिणु ख़िताब कयो। नामियारनि लेखकनि ऐं शाइरनि चयो आहे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाए जी आफ़ाक़ी पैगाम में प्यार, अमन, सलामती ऐं रवादारी शामिल आहे। लतीफ़ सॼे आलम जे लाइ सोचे थो। लतीफ़ रहनुमा ऐं सिंध जी सुञाणप आहे। उहो लतीफ़ जे पैगाम जो कमाल आहे त माज़ी जा किरदार अॼु बि असांजा आइडियल किरदार बणिजी बीठा आहिनि। लतीफ़ जी शाइरी जी हर सिट में समुंड जहिड़ी गहराई आहे। लतीफ़ खे सम्झण सां इंसान पंहिंजे असल मक़ाम ताईं पहुची सघे थो। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार शाइरा ऐं समाजी अॻवान डॉक्टर नसरीन थेबो तरफ़ां एलसा काज़ी कैंपस हैदराबाद जे अलामा आया काज़ी ऑडिटोरियम में शाह लतीफ़ जो पैगाम हर दौर में रहनुमा आहे जे उनवान हेठि कोठायल सेमिनार में ॻाल्हाईंदे कयो वियो। सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जी सेक्रेटरी ऐं नाले वारी शाइरा
शबनम गुल ख़िताब कंदे चयो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाए जी शाइरी खे अञा पढ़ण जी ज़रूरत आहे। नौजवान खे भिटाए जी शाइरी सां पंहिंजो नातो जोड़णु घुरिजे। लतीफ़ जो आफ़ाक़ी पैगाम ज़िंदगी गुज़ारण जा नवां अगस ॾेखारे थो। डॉक्टर तहमीना मुफ्ती चयो त सिंध वासी ख़ुशनसीब आहिनि जो लतीफ़ जो जनमु सिंध में थियो ऐं सिंध वासी उन अज़ीम रहनुमा जा फ़िक्री पोइ लॻा आहिनि। हुन चयो त लतीफ़ जी शाइरी ख़ूबसूरत अहसासनि सां गॾु इंसान जे लाइ मशल राह आहे। लतीफ़ पंहिंजी ज़ात बदिरां सॼे आलम जे लाइ सोचे थो। लतीफ़ रिवायत जी पीरी मुरीदी खे न अपनायो। लतीफ़ हर दौर जो रहनुमा ऐं सरवाण आहे। डॉक्टर असद जमाल पली चयो त लतीफ़ जो पैगाम त तमामु वॾो आहे, उन ते ॻाल्हाइणु एतिरो सवलो न आहे। लतीफ़ जी शाइरी जे हिकु हिकु जुमिले में वॾो सबक़ु आहे। शाहज़मा भंगर चयो त अदब में नवां माण्हू पैदा करण जी ज़रूरत आहे। लतीफ़ ते नौजवान अदीबनि खे कमु करणु घुरिजे। शाइरा ऐं लेखिका हुमैरा नूर चयो त लतीफ़ असांजो उत्साह आहे। लतीफ़ खे सम्झण जी कोशिशि करणु घुरिजे। लतीफ़ इंसान खे पंहिंजे असल रस्ते ते हलण जो ॾस ॾिए थो। लतीफ़ ॾुखनि सुखनि ऐं तकलीफ़ुनि जो ज़िक्र कंदे उन्हनि खे बर्दाश्त करे उन्हनि खां निजात हासिल करण लाइ जदोजहद करण जो दर्स ॾिए थो। मॉडल स्कूल जी प्रिंसिपाल डॉक्टर फरीदा शेख चयो त सिंध वासियुनि खे लतीफ़ सां इश्क़ आहे। लतीफ़ जो पैगाम हिन दुनिया जी पुॼाणी ताईं क़ाइमु रहंदो। डॉक्टर नसरीन निसार अबड़ेजो ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। नाम्यारे रागी बरकत फ़क़ीर लतीफ़ जी वाई पेश कई। जदोजहद जे इन सफ़र में निढियूं निढियूं कामयाबियूं बि वॾी सफलता रखंदियूं आहिनि। सिंध सुजाॻी मज़दूर फेडरेशन जी अहम कामयाबी इहा बि थी आहे जो सिंध हुकूमत पारां क़ानूनी घुरिजूं पूरियूं करण खां सवाइ ऐं मिनिमम वेज बोर्ड जे अप्रूवल खां सवाइ मज़दूरनि जी घटि में घटि उजरत 25,000 मुक़ररु करण जो नोटिफिकेशन जारी करण खां पोइ सरमाएदारनि सिंध हाई कोर्ट में इन नोटिफिकेशन ख़िलाफ़ केस दाख़िल कयो त असां 25,000 पघार नथा ॾेई सघूं। उन केस में मज़दूरनि जे धुर थियण लाइ 25,000 पघार मुक़ररु करण लाइ सिंध सुजाॻी मज़दूर फेडरेशन जे गॾियल फ़ैसिले तहत मज़दूर फेडरेशन जो मर्कज़ी डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र जानिब ख़ासखेली केस में धुर तौरु शामिल थियो ऐं उहो केस सिंध हाई कोर्ट जे मोज़िज़ जज जस्टिस सलाहुद्दीन पंवर जानिब ख़ासखेली ऐं ॿियनि मज़दूर तनज़ीमनि जे साथियुनि ऐं वकीलनि जा दलील ॿुधण खां पोइ मज़दूरनि जे हक़ में फ़ैसिलो ॾिनो त वेज बोर्ड मां 25,000 या उन खां बि वधीक पघार मुक़ररु करण जो घुरिजूं 3 महीननि जे अंदरि पूरियूं कयूं वञनि ऐं तेसिताईं मज़दूरनि खे 25,000 पघार ॾिनी वञे। अदालत जे इन फ़ैसिले ते सरमाएदारनि न सिर्फ़ु अमल न कयो पर उन फ़ैसिले ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में केस कयो ऐं उतां स्टे वठी आया त मज़दूरनि खे 19,000 पघार ॾिबी जेसिताईं आख़िरी फ़ैसिलो अचे। उन अहम मसइले ते सिंध सुजाॻी मज़दूर फेडरेशन ॿीहर उन केस में मज़दूर साथियुनि जे धुर थियण जो फ़ैसिलो कयो ऐं सुप्रीम कोर्ट में केस विहण जो इरादो कयो ऐं जानिब ख़ासखेली खे उन केस में धुर कयो वियो ऐं केस सुप्रीम कोर्ट ॿुधण लाइ ऐं दलील ॾियण लाइ मोकिलियो वियो। वसीलनि घटि हुअण जे करे सुप्रीम कोर्ट जो वकील न करे सघियासीं पर जानिब ख़ासखेली इन पर्सन उते सुप्रीम कोर्ट पहुची मज़दूरनि जे हक़ में ऐं 25,000 पघार मुक़ररु करण बाबति दलीलनि सां मौक़िफ़ रखियो। जिते जज साहिबनि जी 3 रुकनी बेंच जस्टिस उमर अता बंदियाल, जस्टिस मंसूर शाह ऐं जस्टिस अमीन कुरैशी उहो फ़ैसिलो ॿुधायो त मिनिमम वेज बोर्ड 1 महीने जे अंदरि मज़दूरनि जी पघार मुक़ररु करण जो फ़ैसिलो करे ऐं फैक्ट्री मालिकनि खे समूरियूं रहतूं अदा करण जो पाबंद कयो। उन मौक़े ते मज़दूरनि जे नुमाइंदगी सिंध सुजाॻ मज़दूर फेडरेशन जे डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र जानिब ख़ासखेली सुप्रीम कोर्ट इस्लामाबाद में रूबरू हाज़िर थी ऐं वीडियो लिंक वसीले वकील फ़ैसल सिद्दीकी कई ऐं उन मौक़े ते वेज बोर्ड जो चेयरमैन ऐं एडिशनल अटॉर्नी जनरल पिणु मौजूदु हुआ। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो लॉ यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर राणा शमीम जी मुक़ररी खे सिंध हाई कोर्ट में चैलेंज कयो वियो आहे। सिंध हाई कोर्ट दरख़्वास्त दाख़िल करण बाबति दलील तलब करे वरिता आहिनि। जस्टिस रिटायर्ड राणा शमीम शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो यूनिवर्सिटी ऑफ लॉ जो वाइस चांसलर मुक़ररु आहे, जंहिं ख़िलाफ़ दरख़्वास्त गुज़ार मौक़िफ़ इख़्तियार कयो त क़ानून मूजिबि को ऑफिसर रिटायरमेंट खां पोइ 2 सालनि ताईं ॿिए उहिदे ते नथो रही सघे। दरख़्वास्त गुज़ार जो वधीक चवणु हो त रिटायरमेंट जे सिर्फ़ु 6 महीननि खां पोइ राणा शमीम खे वाइस चांसलर जे उहिदे ते मुक़ररु कयो वियो।
राणा शमीम पाण पंहिंजी पगार 39 लाख रुपया मुक़ररु कई। दरख़्वास्त गुज़ार सुप्रीम कोर्ट खे इस्तदा कई त राणा शमीम खे वाइस चांसलर जे उहिदे तां हटायो वञे ऐं नेब खे जाच जो हुकुम ॾिनो वञे। सिंध हाई कोर्ट केस जी ॿुधणी 6 फरवरी ताईं मुलतवी करे छॾी। सगा मिरपुर ख़ासि ब्रांच तरफ़ां ॻोठ दौलत लेगारी में अखियुनि जी मुफ़्त कैंप मुनक़िद कई वई। अखियुनि जे मुफ़्त इलाज वारी कैंप जी इख़्तितामी तक़रीब में आयल महिमाननि खे सिंध जी रिवायती सूखड़ी अजरक जा तोहफ़ा पेश कया विया। सेक्रेटरी हेल्थ सगा सिंध अरबाब ख़ालिद महमूद, अशरफ ख़ादिम, एसी सगा, नबी बख्श लेगारी, मोहम्मद बख्श लेगारी, अरबाब हाजी बिलाल, सिंध जो मशहूर अखियुनि जो सर्जन डॉक्टर इबरार हुसैन तुनियो, सीलानी इंटरनेशनल ट्रस्ट जे रज़ाकारनि खे अजरक जा तोहफ़ा पेश कया विया। आख़िर में सगा मिरपुर ख़ासि ब्रांच जे सदर ज़फ़र अली पहवर अखियुनि जे कामयाब कैंप ते सभिनी आयल महिमान जो दिल जे गहराइनि सां शुक्रियो अदा कयो। ख़ैरपुर में अगवा जी कोशिश वारा वाक़िया घटिजी न सघिया आहिनि। हर रोज़ कंहिं न कंहिं शागिर्दियाणी खे अगवा करण जी कोशिश कई वञे थी, जॾहिं त पुलिस बि अञा ताईं के क़दम न खंया आहिनि। काल्ह बि ख़ैरपुर में ए सेक्शन थाणे जी हद मां हथियार बंदन 5 क्लास जी शागिर्दियाणी सुहाना उजण खे स्कूल वेंदे ज़ोरे खंभण जी कोशिश कई। रड़ियनि ते शहरियुनि नीगरी खे छॾाए वरितो। इन सिलसिले में वाहिद बख्श जो चवणु हो त मुंहिंजी ॾोहिटी सुहाना खे बासर जवाबदारनि अगवा करण जी कोशिश कई। जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ ॾियारियो वञे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रोज़ क़त्ल जा वाक़िया मामूल बणिजी विया आहिनि। सिंझोरे भरिसां मामो भाणजो माशूक सोलंगी वकील सोलंगी मोटर साइकिल ते सुबुह जो सवेर पंहिंजे ॻोठ आरब सोलंगी मां कोरट वञी रहिया हुआ त ॻोठ गाज़ी ख़ान काछाई भरिसां मोटर साइकिल सवार हथियार बंदन जी फायरिंग में 2 ज़ख़्मी थी पिया। ॿिन्ही खे फौरी तौर तालका इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते नौजवान वकील सोलंगी ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम धणी हवाले कयो, जॾहिं त माशूक सोलंगी जंग में गोली लॻण सबबि सख़्त ज़ख़्मी थी पियो हो। वाक़े जो केस चइनि जवाबदारनि बाग अली रिंद, शेर अली रिंद, अली हसन रिंद ऐं रब नवाज़ रिंद ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। यादि रहे त धुरियुनि में 2020 दौरान 7,000 रुपयनि जी ॾेती लेती तां झेड़ो थियो हो, जंहिंमें हिकु धुर जो हिकु माण्हू पिणु क़त्ल थी वियो हो, जॾहिं त ॿिए धुर जो बि हिकु नौजवान क़त्ल कयो वियो आहे। ओबावड़े भरिसां शुगर मिल जे मुख्य गेट अॻियां नौजवान जो कमनि सां भरियल ट्रैक्टर ट्राली भरिसां तशदुद थियल लाश हथु आयो। रुझान ॻोठ कचाराज़ी जे रहवासी कमनि सां भरे आयल ट्रैक्टर ड्राइवर 30 वरहनि जे नादर अली दश्ती जो ट्रैक्टर भरिसां तशदुद थियल लाश हथु आयो। लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कयो वियो। नौजवान जे वालिद अकबर ॿुधायो त असांजी कंहिं सां बि ज़ाती दुश्मनी नाहे। नौजवान ट्रैक्टर ड्राइवर हो जेको कमनि जी ट्राली भरे शुगर मिल वियो हो। ज़ालिम ज़ुल्म करे नौजवान खे नाहक क़त्ल कयो आहे। जांच कराए नौजवान जे खून सां इंसाफ़ कयो वञे। लारकाणे में पुलिस जे शहीद अहलकार जी सस खे क़त्ल करे संस लाश हथ पेर ॿधे उछलायो वियो। पुलिस हेडक्वार्टर में मक़तूला ज़ेबुन्निसा पंहिंजी धीअ सां रहंदी हुई, जंहिंखे घुटा ॾेई बेदर्दी सां क़त्ल कयो वियो। जॾहिं त मक़तूला जे वारसनि जो चवणु आहे त ज़ेबुन्निसा हेडक्वार्टर में रहंदी हुई, जेका पोलियो जी ड्यूटी ते वियल हुई। जॾहिं त मक़तूला घर में नौकरियाणी सां गॾु रहियल हुई, होॾां घर जी नौकरियाणी पुलिस खे बयानु ॾींदे चयो आहे त 3 ॼणा घर में घिड़ी आया, जिन ज़ेबुन्निसा चांडियूं जा पेर रसनि सां ॿधी मुंहं ऐं हथनि खे टेप सोल्यूशन सां ॿधी खेसि घुटा ॾेई मारे छॾियो। ॿिए तरफ़ पुलिस फिरांज़िक टीम सां गॾिजी वाक़े वारे हंधि पहुची शाहिदियूं गॾु करे छॾियूं आहिनि। कंबर ज़िले जे ख़ैरपुर जूसो में बिलाट जे मामले तां क़त्ल कयल फ़हमीदा सियाल जे क़त्ल केस जे सिलसिले में दहशतगर्दी जे अंत वारी अदालत में ॿुधणी दौरान पुलिस फ़हमीदा सियाल क़त्ल केस जे जवाबदारनि
सिंध असेंबली जे मेंबर गहवर इसराण जे वालिद शहीद इसराण ऐं संस मामे नदीम इसराण खे 3 महीननि बाद बि अदालत में पेश न करे सघी, जंहिं ते अदालत पुलिस ते कावड़ जो इज़हार कयो, जॾहिं त अदालत पारां क़त्ल में मुलविस मफ़रूर मुलज़मनि जा ॿीहर ज़मानत न थियण जोगा वारंट जारी करे छॾिया। अदालत में ॿुधणी दौरान फ़हमीदा सियाल क़त्ल केस जे फ़रियादी तकी सियाल अदालत में पुलिस ख़िलाफ़ हिकु भेरो ॿीहर बयान ॾींदे चयो त पुलिस फ़हमीदा सियाल क़त्ल केस जे जवाबदारनि शहीद इसराण ऐं संस नदीम इसराण खे गिरफ़्तार करण बदिरां संदन पुठ भराई करे रही आहे। जवाबदार कराची में पंहिंजे बंगलनि में आराम सां रही ऐं घुमी फिरी रहिया आहिनि। हुन अदालत खे अपील कंदे चयो त फ़हमीदा सियाल क़त्ल में घुर्बल जवाबदारनि शहीद इसराण ऐं नदीम इसराण खे गिरफ़्तार करे अदालत में आंदो वञे। अदालत पुलिस खे छंड पटींदे फ़हमीदा सियाल क़त्ल केस जे घुर्बल जवाबदारनि शहीद इसराण ऐं नदीम इसराण खे गिरफ़्तार करे 8 फरवरी ते अदालत में पेश करण जो सख़्ती सां हुकम जारी करे छॾियो। नवाब शाह जे अफ़ज़ाल शाह कॉलोनी जी रहवासण आशी ज़ाल राजू पंहिंजे बिरादरी जे औरतुनि सां गॾु नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। हुन दाहियो त पाड़े में रमेश जंडावड़ो ऐं उनजा पुट विजय ऐं नारो मूंखे तंग कनि था, जॾहिं त गुज़िरियल राति जवाबदारनि घर में घिड़ी मूंसां ज़्यादती जी कोशिशि कई ऐं सख़्तु तशदुद कयो, जंहिंजे नतीजे में मुंहिंजे पेट में मौजूदु 3 महीननि जो ॿारु मरी वियो आहे। हुन चयो त इलाज लाइ ॿारनि वारी अस्पताल वियुसि, पर उते मौजूदु अमले बि इलाज न कयो। पुलिस वटि शिकायत कई, पर पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करण बदिरां मुंहिंजे मुड़ुस खे गिरफ़्तार करे खणी वई आहे, जेको ज़ुल्म आहे। हुन मुतालबो कयो त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। जवाबदारनि ते मुंहिंजे ॿार जे क़त्ल जो केस दाख़िल कयो वञे। बदीन भरिसां ख़ौफ़नाक हादसे में 2 औरतुनि समेत 5 ॼणा अजल जो शिकार बणिजी विया। तलहार वासी पुलिस एहलकार 65 वरहनि जो अज़हर हुसैन जतोई, तलहार जो रहवासी बैंक मैनेजर जान मोहम्मद खट्टी, टंडो मोहम्मद ख़ान जा हिके कुटुंब सां तालुक़ रखंदड़ 25 वरहनि जो साहिब ॾिनो मलाह, 50 वरहनि जी आसी मलाह ऐं 23 वरहनि जी गुडी मलाह फ़ौत थी विया। हादसे जी इतलाह ते बदीन पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाशनि खे इस्पताल मुंतक़िल कयो। होॾां हादसे बाबति मालूम थियो आहे त मोटरसाइकिल सवार मर्द ऐं औरतूं टंडे मोहम्मद ख़ान ज़िले जा रहवासी आहिनि, जेके बदीन जी अस्पताल मां इलाज कराइण लाइ अची रहिया हुआ त तलहार भरिसां संदन मोटरसाइकिल सां नामालूम गाॾी जो हादसो पेश आयो, जंहिं सबबु 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे फ़ौती मैनेजर जान मोहम्मद खट्टी इलाज लाइ पंहिंजी गाॾी में खणी अची रहियो हो त तलहार मां ई फ़ौती पुलिस एहलकार अज़हर जतोई, जेको पिणु जान मोहम्मद खट्टी जी गाॾी में तलहार मां चढ़ी बदीन ड्यूटी ते अची रहिया हुआ त बदीन वेझो हादसे जो शिकार थी विया। सिंधी अदब सां इश्क कंदड़ आकाश मेमण बि जहान छॾे वियो। नाम्यारे लेखक लतीफ़ जमाल संस फ़ौतगी बाबति सोशल मीडिया ते लिखियो, अमर जलील ऐं एजाज़ मंगी जो आशिक़ प्यारो आकाश मेमण बि असां खां मोकिलाए वियो। हूअ जंहिंसां वाक़फ़ियत प्यारे शौकत मेमण कराई हुई, पर पोइ गहराई बि एतिरी थी जो हुनजा समूरा भाइर बि आकाश जेतिरा वेझा दोस्त बणिजी विया। हूअ हिकु भेरे मूंसां तॾहिं नाराज़ थियो जॾहिं मां इस्लामाबाद में कंहिं मीटिंग सां वियल हुउसि ऐं उते फ़ोन ते साइलेंट मूड रखियल हो। 5 कॉलूं मिस्ड कॉल्स में तब्दील थी वियूं हुयूं। पोइ लगातार कॉल बैक करण जे बावजूद बि हुनजी कॉल अटेंड न थी हुई। इस्लामाबाद खां वापसि अची जल्द हाला हलियो वियोसि, जॾहिं साणस मिलियसि त हमराह कावड़ में अची चवणु लॻो त यार, जेकॾहिं दोस्त असांजी कॉल बि अटेंड न कंदा त बाक़ी उहे असांजे प्लाटनि जा वरी कहिड़ा अची कब्ज़ा छॾाईंदा। उहा जुदा ॻाल्हि आहे त कुझु दोस्तनि जे अहिड़ियुनि कचाइनि ते असां त दरगुज़र बि करे छॾींदा आहियूं। हू जेतिरो वसीलो हो एतिरो ई अंदरि जो मासूम हो, जंहिंखे सुठा लेखक इनकलाबी नज़रियाती अॻुवाण एतिरो वणंदा हुआ जो सिंध ऐं दुनिया जे वॾनि आइकॉन्स खे पंहिंजे दीवार ते फ्रेम में न रुॻो सजायो हुआईं, पर उन्हनि जे कमज़ोर पासनि ते कुझु बि ॿुधण लाइ तयारु न हूंदो हो। अफ़सोस जो अॼु असांजो प्यारो आकाश डॉक्टर फरीद वहीद ऐं 2 भाइरनि सां गॾु
असांखे बि अकेलो करे वियो। मौला खेसि जन्नत में जायूं अता फरमाए। प्रोग्राम सोच वीचार में ही असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहियासीं ख़बरूं। अमीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं आऊं अव्हां सां मुख़ातिब जो पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारी। प्रोग्राम सोच वीचार में हाणे शामिल करियूं था अज़ीम ॾाहे बरख लेखक ऐं मुफ़कर मोहम्मद इब्राहिम जोयो जो लिखियल मज़मून जंहिंजो उनवान आहे इक़्तिदार कराची ऐं सिंध जी वहदत। अज़ीज़ो, असांखे ही वक़्तु घर में वेही रहण जो न आहे ऐं न ई मामरनि खां लवाइण जो आहे, पर ही वक़्तु सुजाग थी पंहिंजे क़ौमी हक़नि ऐं मुफ़ादनि लाइ उथी बीहण जो आहे। छाकाणि त असीं पंहिंजे ई वतन या घर में थोराई में तब्दील पिया थियूं। असांजा शहर, असांजे जीअ जियापे जा मुख्य वसीला असांजे हथनि मां खसिजनि पिया। असांजा ई चूंडियल नुमाइंदा इक़्तिदार जी लोभ में असांखे ग़ुलामी जी ओड़ाह में धिके असांजी मुहताजी जो सामान तयारु करे रहिया आहिनि। फ़र्ज़ में इन सतह जी कोताही जेका हिकु पूरी क़ौम जो क़ौमी वजूद दाव ते रखी छॾे, अहिड़ी कोताही खे नज़रअंदाज़ नथो करे सघिजे ऐं न ई उहो अमल क़ाबिल माफ़ी आहे। सिंध जी जेका अॼु सूरतहाल आहे उन्ही खां अव्हां सभई चङी रीति वाक़ुफ़ु आहियो। अफ़सोस सां चवणो थो पवे त पीपल्स पार्टी जी हणोकी क़यादत सिंध सां वेसाह घाती में छेह करे छॾियो आहे। पीपल्स पार्टी हाणे अवामी पार्टी मां बदिलजी जागीरदाराणी पार्टी बणिजी चुकी आहे। इक़्तिदार जी लोभ जे नतीजे में सम्झ अकुल खां वांझियल फ़ैसिला सिंध जी अवाम ते मढ़जी रहिया आहिनि। कंहिं बि क़ौम जा शहर दर हक़ीक़त मईशत जा गहवारा थियनि था जेके क़ौमनि जी तरक़ी में वॾो किरदारु अदा कनि था ऐं खेनि बैन अल-अक़वामी सतह ते मुख्य धारा सां गंढनि था। दुनिया में को बि अहिड़ो मिसाल नथो मिले त मज़हब जे बुनियाद ते कंहिं वसीह सक़ाफ़ती पसमंज़र रखंदड़ क़ौम जा ॿ भाङा कया विया हुजनि। न फ़क़्ति उहो, पर उन्हीअ क़ौम जा शहर बि धारनि जे हवाले कया विया हुजनि ऐं हज़ारे सालनि खां तारीख़ी हैसियत रखंदड़ क़ौम जे वजूद खे ख़तमु करण जी साज़िश करे, उन जे वसीलनि जी फुरलूट करे, उन्हनि खे ज़हनी जिस्मानी तरह महकूम बणाए धारनि खे उन्हनि जी मिल्कियत जो वारिस बणाइजे। कराची जो मसइलो विरहाङे वक़्ती साम्हूं अची चुको हो। बंदरगाह वारो शहर कराची जेको दौलत मुश्तरका जे जंगी तोड़े तिजारती हिकमत अमली लाइ सुइज़ कैनाल खां ऑस्ट्रेलिया जे विच में राब्ते लाइ निहायत ज़रूरी मंज़िल ते हो। अंग्रेज़नि नथे चाहियो त उहो साईं जेम्स हेड जहिड़े हिकु इनकलाबी ज़ोरावर शख़्सियत जे हथनि में वञे। 1947 में हिकु मुनज़म इंसानी कोश जे नतीजे में रथियल वॾे पैमाने ते लॾपलाण थी, जंहिंजो मिसाल अॻु तारीख़ में किथे मौजूदु कोन्हे। उन धार आबादी जे बुनियाद ते 1948 में सूबाई मुहाज़ खड़ो कयो वियो, जंहिं कराची खे सिंध खां धार करे नए सूबे जी सिफ़ारिश कई। जेके सिंधी विरहाङे खां अॻु पाकिस्तान जा बानीकार ऐं मेमार सम्झा वेंदा हुआ, उहो ओचितो ई जाहिल ऐं ॼट जहिड़नि कुदरनि लफ़्ज़नि सां नवाज़जणु लॻा ऐं संदन मुस्लमानी ते बि मशकूक ॼाणाई वई, जिन लाइ असांजे सादा सिफ़त माण्हुनि घरनि जा दरवाज़ा खोलिया, ज़मीनूं जायूं मकान स्कूल कॉलेज उन्हनि हवाले थिया। उन्हनि जे नज़रनि में असीं मिलत दुश्मन ऐं शरपसंद बणिजी वियासीं। हू हक़ शनासी ऐं कमज़ोरनि ते क़यास लाइ ऐं नई भाइपी लाइ भाइर हुआ, पर फ़क़्ति माल ऐं मिल्कियत मेड़ण ऐं ज़मीननि जे कब्ज़े लाइ तयारु हुआ। शुरूआति खां ई कराची खे सिंध खां धार करण में सिंध असेंबली जेको सिंध जो कानून साज़ इदारो आहे, उन मनसूबे ॾाढो रुकावट बणियल हो। उन हद ताईं जो उन वक़्तु जना साहिब सिंध असेंबली खे मुअतल करे कराची खे मर्कज़ हवाले कयो ऐं हर तरह सां अहिड़ी रथाबंदी कई वई जंहिंसां कराची ते सिंधियुनि जी दावा जा सभई इम्कान मिसारजी वञनि। तंहिं वक़्त खां वठी अॼु ॾींहं ताईं कराची जे बंदरगाह तोड़े उन्हीअ खे माॻे ई सिंध जे नक्शे खां अलॻि करण जा मनसूबा ग़ौर हेठि पए रहिया आहिनि। अहिड़ियुनि कोशिशनि में बरतानिया समेत यूरोप जा मुल्क शामिल हुआ त जीअं हू आज़ादाणे नमूने कराची में पंहिंजा सरमाएदाराना मुफ़ाद महफ़ूज़ करे सघनि। उहा मख़सूस सोच उन तसलसल जो नतीजो आहे जंहिं सूरतहाल मां सिंध लगातार गुज़री रही आहे। लसानी बुनियादनि ते ज़िया शाही जे दौर में सियासी पार्टी जो बुनियादु विधो वियो
ईअं कराची खे सिंध खां धार करण लाइ जदीद हरबा या निज़ाम मुतारफ़ कराया विया। सिंध में नाम निहाद लसानी सियासत कंदड़ गुरोह खे उभारे नस्ली कोस शुरू कयो वियो। या खां पोइ मुशरफ जे आमरीती दौर में 2001 में इख़्तियारनि जी मर्कज़ियत लाइ मकानी निज़ाम मुतारफ़ करायो वियो, जंहिंमें पहिरियों भेरो सूबाई हुकूमतनि जा इख़्तियार नाज़मनि हवाले कया विया। उन निज़ाम जो असल मक़सदु सिंधी असेंबली जे वजूद खे ख़तमु करे चूंडियल सिंधी नुमाइंदनि जे इख़्तियारनि खे बिनह घटाए सिंधी अक्सरियती अवाम खे हिकु अक़लियती लसानी धुर जे ताबे करणु हो। उन निज़ाम तहत रेवेन्यू, अमन अमान, तालीम, सक़ाफ़त समेत ॿिया 16 खाता नाज़मनि हवाले कया विया, जॾहिं त सिंध अंदरि कराची खे शहरी रियासत बणायो वियो ऐं हैदराबाद जी तारीख़ी हैसियत खे पिणु ख़तमु कयो वियो। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो उन निज़ाम खे मुशरफ जो कारो कानून सॾींदे रद्द कयो, पर 85 में थियल इलेक्शन जे नतीजनि खे साम्हूं रखंदे उन निज़ाम तहत चूंडण वेहण जो फ़ैसिलो कयो ऐं उहो पिणु वाइदो कयो त पीपल्स पार्टी इक़्तिदार में अची उन निज़ाम खे रद्द कंदी। मुशरफ जे दौर में सिंधी आवाम में वेगाणप निंढड़काइप जो अहसास शिदत सां उभरियो। गुज़िरियल ॾहाके ताईं वधि में वधि सिंध जे माण्हुनि भोॻियो। सिंध खे अहिड़े नमूने ठीके ते ॾिनो वियो जीअं मुग़ल बादशाह कलवड़नि खे अॻु वारे दौर में सिंध जो पुरगणो ठीके में ॾींदा हुआ, ॿीहर 1 यूनिट वारो ज़मानो फिरी आयो। सिंध चुपचाप हालतनि जो ज़हर पीअंदी रही ऐं पंहिंजी बेवसी वीचारगी ते खामंदी, पचंदी ऐं पिॼरंदी रही। गुज़िरियल ॾहाके खां जेका क़यामत सिंधी आवाम ते मढ़ियल रही, उन जा निशान अञा मिटिया ई न हुआ त पीपल्स पार्टी जे इक़्तिदार में अचण खां पोइ मुफ़ाहिमत विच में आई ऐं सिंध जा सभई मसइला मुफ़ाहिमत जे वर चढ़ी विया। जॾहिं त MQM बि उहो महसूसु कयो त जेकॾहिं पीपल्स पार्टी अकेले सिर हुकूमत ठाहींदी त संदन सभु अज़ाइम अधूरा रहिजी वेंदा। मुफ़ाहिमती दायरे में ईंदड़ ॿियनि हिसेदार पार्टियुनि एतिरा ख़तरनाक इलाइक़ाई अज़ाइम नथे रखिया जेतिरा लसानी धुर जा रहिया आहिनि। हिन वक़्तु सिंध अंदरि सिंध जे क़ौमी वहदत ख़िलाफ़ बिल लाइ सख़्तु कावड़ ऐं किरोध मौजूदु आहे। उन निज़ाम जी शक ते केतिरा बि तजिया कया वञनि, पर लबे लुबाब उहो ई आहे त सिंध खे ॿिनि हिसनि में विरहाए सिंध जे शहरनि ते मुकमिल ऐं सियासी इंतिज़ामी इख़्तियारनि सां हुकूमत क़ाइमु करे बाक़ी सिंध खे तरक़ी वसीलनि में पोइते रखियो वञे। खातनि जा इख़्तियार चूंडियल नुमाइंदनि बदिरां मेयरनि जे हवाले करणु सॼो सबबु निज़ाम मुझारे जो शिकार आहे। साॻे वक़्तु हुकूमत तरफ़ां उन निज़ाम जे हक़ में हैदराबाद में जलसो करण जो ग़लति फ़ैसिलो कयो वियो, जेका सिधी सिंध जे अवाम खे वधीक जेड़ाइण ऐं पाण में वेढ़ाइण जी कोशिशि आहे। हिकु त क़ौम सां दोखो कयो वञे ऐं उन दोखे खे जलसनि वसीले सच साबित करण जी कोशिशि कई वञे, जेके नदामत जोॻो अमल आहे। हिन वक़्तु सिंध जे माण्हू जूं नज़रूं ऐं उमेदूं मुहिब वतन क़ौमी अॻवाननि, अदीबनि, शाइरनि ऐं दानिश्वरनि में आहिनि ऐं सिंध जे अवाम जी ख़्वाहिश सां मुंहिंजी ख़्वाहिश बि सलाड़ियल आहे त अजगर जहिड़ी हिन ललकार खे मुंहुं ॾियण लाइ सॼी सिंध जी वेनती आहे त उन ख़िलाफ़ गॾिजी लाहे अमल जोड़नि त जीअं अवाम खे उत्साहींदड़ पैगाम मिले ऐं अवाम में सुराही सुजागी अचे ऐं उन सिंध जी वहदत ख़िलाफ़ फ़ैसिले खे रद्द कयो वञे। कराची सिंध जी मारी। कराची सिंध जी मारी उनवान मां इहा ॻाल्हि सम्झाइण जी कोशिशि कई त कहिड़ी रीति मारी पंहिंजे अबाणनि ऐं ॾाॾाणनि खां ज़ोरी जुदा कई वई हुई। खेसि कोटनि में क़ाबू कयो वियो हो ऐं खेसि तरह तरह जूं आछूं ऐं लालचूं ॾेई पंहिंजे वतन खे विसारण लाइ मजबूर कयो थिए वियो। तहिड़ी रीति कराची शहर खे पिणु पंहिंजनि असलूकनि वारसनि खां जुदा करण जी साज़िश अंदाज़ में कोशिशि कई पई वञे ऐं खेसि सिंधी माण्हुनि खां हर तरीक़े छिनण जी कोशिशि कई पई वञे। कराची मारी वाक़ई निमाणी हीणी थी पई आहे। उहा बि धारनि जे हवाले थियल आहे, जेका हर पल तड़पे थी त कंहिं तरह पंहिंजनि सां मिली हिकु थिए ऐं ख़ुशि थिए। हूअ पिणु मारी वांगुरु सरापा पुकार ऐं ओसीड़ो बणियल आहे। हूअ पिणु सम्झे थी त अमन, ख़ुशहाली, ख़ुशी संस हिसे में तॾहिं ई अची सघंदा जॾहिं हू धारनि जे कब्ज़े मां पूरी तरह आज़ादु थी पंहिंजनि सां मिलंदी। हिन वक़्तु मारी पाण खे सिंध माउ जी हंज में न पर कंहिं हॾ मांस खाइण वारे ॾाइण जे कब्ज़े हेठि सम्झे थी। सभ खां वधीक अचरज जी ॻाल्हि इहा आहे त कराची शहर खे सिंध खां अलॻि करण जा बुनियाद उन धुर पारां विधा पिया वञनि, जंहिं धुर खे इहो नाज़ आहे त वठणु सिंधी माण्हू जो मैंडेट आहे।
सिंध पीपल्स लोकल गवर्नमेंट ऑर्डिनेंस जहिड़ी रीति पास कयो वियो ऐं जंहिं उॿराई सां इहो समूरो कमु मोकिलायो वियो, उन मां उहो ई मालूम थिए थो त रुॻो इक़्तिदार खे बचाइण ऐं उनखे जारी रखण वास्ते वॾे खां वॾी अवामी जमायत हुजण जी दावा रखंदड़ पीपल्स पार्टी हाञेकार क़दम खणी सघे थी। साॻे वक़्तु कराची शहर जे लाइ धार ऐं बाक़ी शहरनि ऐं ॿाहिरियुनि लाइ जुदा जुदा कानून हुजनि त छा अञा उहा सियासी इंतिज़ामी विरासत न आहे। कराची शहर मां सिंधी मईशत जो 70% पैदा थिए थो ऐं सॼे सूबे जो 75% मज़दूर तबिको उते कमु करे थो। हिन शहर मां हिकु अंदाज़े मुताबिक़ 24 अरब रुपया महीने में भत्तो वसूल थिए थो। वाटर बोर्ड KMC में 60,000 खां मथे मुलाज़िम मुशरफ जे दौर में भर्ती कया विया। 6,000 वेढ़ाक कम्यूनिटी पुलिस में भर्ती कराए कराची जे केतिरनि इलाइक़नि खे नोगो एरिया बणायो वियो ऐं उन्हनि मार्फत जासूसी करण जो हिकु जार विछायो वियो। खरबें रुपयनि जी ज़मीन जा इख़्तियार नाज़िम हवाले कया विया। अहिड़नि सभिनी कारनामनि खे बरक़रार रखण वास्ते 5 मिंटनि में उहो बिल असेंबली मां मंज़ूर कराए वियो। जेकॾहिं पुठिते निहारजे त सिंधी वहदत ऐं बका ते कापारी धक वांगुरु कड़की किरंदड़ वन यूनिट खे बि ईअं लागू न कयो वियो हो। उन्हीअ सभु कुझु थियण खां पोइ ऐं अॼु ॾींहं ताईं उहो ऑर्डिनेंस पूरी तरह पधिरो न कयो वियो आहे। हीउ शायदि पहिरियों बिल या कानून हूंदो जंहिंजी मंज़ूरी त अॻु में ई ॾिनी वई आहे, पर उन मसवदे जी तयारी पोइ कई वई। न त आम तरह कंहिं मसइले ते मसवदो तयारु करे असेंबली में पेश कबो आहे ऐं उन ते गौर वीचार ज़रूरी दुरुस्तगी ऐं तब्दीलियुनि खां पोइ मसइदो तइ कयो वेंदो आहे। पर उनखे जहिड़ी रीति मुख़्तलिफ़ मरहलनि मां गुज़ारियो वियो आहे, उन्हनि मां हुकुमरान जी नीयत पधरी थी पवे थी। हिन ऑर्डिनेंस वसीले 40 खाता मेयर हवाले कया विया आहिनि। उनजो मतिलबु इहो थियो त 18 तरमीम वसीले कांकरेंट लिस्ट ख़तमु करे जेके इसम सूबनि ॾांहुं मुंतक़िल कया विया हुआ, उहे लॻभॻि सभु मेयर जे इख़्तियार में हूंदा। जंहिंखां पोइ सिंध 3 जी सभ खां वॾी अहम कानून साज़ इदारे सिंध असेंबली जी अहमियत मुतासिर पई थिए। कुझु ॾींहं अॻु में मूं वटि कुझु साञाहवंद शख़्सियतूं ऐं सिंध बचायो कमेटी जा साथी महिरबानी करे आया ऐं हिन कारे कानून मुतालिक़ तफ़सीली गुफ़्तगू कयां, जंहिं लाइ आउं संदन थोराइतो आहियां। ऐं जीअं मूं उन्हनि साथियुनि सां उन कारे कानून खे सम्झो आहे, तीअं ई मां उन्हीअ खे अव्हां सां बि वंडणु चाहींदुसि। बिटे निज़ाम जी जोड़जक। सिंध पीपल्स लोकल गवर्नमेंट एक्ट 2012 वारे कारे कानून जे सेक्शन 8 हेठि कराची जे 5 ज़िलनि खे ख़तमु करे खेनि हिकु ज़िलो करार ॾिनो वियो आहे, जंहिं ते नाले मात्र कराची मेट्रोपॉलिटन कारपोरेशन ठाही वई आहे ऐं उन साज़िश खे लिकाइण लाइ सिंध जे पहिरियों चयन ऐं हाणे 5 ज़िलनि ते मुश्तमिल मेट्रोपॉलिटन कारपोरेशन ठाहियूं वियूं आहिनि। उहो फ़क़्तु कराची खे अलॻि इंतिज़ामी हैसियत ॾियण लाइ कयो वियो आहे। अहिड़ी तरह कराची जे 5 ज़िलनि ते हिकु ऐं बाक़ी 5 ज़िलनि में 5 मेट्रोपॉलिटन कारपोरेशन हूंदियूं। कारे कानून जी शिक नंबर 14(5) में कराची मेट्रोपॉलिटन कारपोरेशन खे लामहदूद इख़्तियार ॾेई खेसि इहो बि इख़्तियार ॾिनो वियो आहे त उहा पंहिंजे ख़र्च ते का बि सरगर्मी करे सघे थी ऐं का बि ऑफिस क़ाइमु करे सघे थी, जेको इख़्तियार आइन हेठि वफ़ाक़ी सरकार वटि बि न आहे, छो जो उहा बि आइन जे शेड्यूल 4 हेठि ई खाता क़ाइमु करे सघे थी। अहिड़ी तरह कारे कानून जी शक नंबर 9 हेठि ज़िलनि खे लताड़े ऐं उन्हनि जी हदनि खे मिसारे कराची मेट्रोपॉलिटन कारपोरेशन में 18 टाउन ठाहिया विया आहिनि, जेके ज़िले हदबंदियुनि खां आज़ा करार ॾिना विया आहिनि। अहिड़ी तरह बाक़ी समूरनि ज़िलनि लाइ ज़िले काउंसिलूं ठाहियूं वियूं आहिनि, पर मेट्रोपॉलिटन कारपोरेशन कराची मरकज़ियत ऐं वन यूनिट ते ॿधल अहिड़ी काउंसिल हूंदी जंहिंजा इख़्तियार शक नंबर 14 हेठि लामहदूद हूंदा। वधि में वधि ख़तरनाक ॻाल्हि इहा आहे त कराची खे 178 यूनियन काउंसिलनि ऐं 18 टाउननि ताईं महदूद कयो वियो आहे, जॾहिं त गुज़िरियल आदमशुमारी जे बुनियाद ते 350 यूनियन काउंसिलूं ऐं 35 टाउन ठाहिणु घुरिजनि। जो का बि यूनियन काउंसिल 25 खां 50,000 आबादी ते ठाहे सघिजे थी। कराची जी 70% ज़मीन ते ॿधल डिस्ट्रिक्ट काउंसिल कराची खे ख़तमु करे सिंधी आवाम खे पंहिंजे ई गादी वारे शहर में धारियुनि हवाले करे लावारस ऐं बेयारो मददगार कयो वियो आहे।
अहिड़ी तरह 5 ज़िलनि ते मुश्तमिल कराची खे त हिकु मेट्रोपॉलिटन में तब्दील कयो वियो आहे, पर हाणे 4 ज़िलनि ते मुश्तमिल अॻूणे हैदराबाद खे साॻिए कटियल हैसियत में मेट्रोपॉलिटन करार ॾिनो वियो आहे। अहिड़ी तरह मतभेद ऐं लसानी बालादस्ती ते ॿधल ही बीठो निज़ाम सिंध जी वहदत ते उन्हीअ साॻिए वार जो तसलसल आहे जेको 2 जुलाई 1948 ते सिंध खां कराची खे खसे मर्कज़ हवाले करण जी सूरत में कयो वियो हो। मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन कराची जा इख्तियार कारे कानून जी शिक नंबर 38 में मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन ऐं डिस्ट्रिक्ट काउंसिल जा इख्तियार वाज़ह कया विया आहिनि। शिक नंबर 39 हेठि मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन खे डिस्ट्रिक्ट काउंसिल खां वधि इख्तियार ॾिना विया आहिनि, जिन में ज़मीन जी दर्जाबंदी, उनजो इस्तेमालु, माहौलियात ज़ोन ठाहिणु, हाउसिंग मार्केट ठाहिणु, ट्रैफिक टैक्स, सामूंडी पट्टी पिणु शामिल आहिनि। हिननि इख्तियारनि जो मक़सदु इहो आहे त कराची मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन त सामूंडी हदनि में तरक़ियाती स्कीमूं ठाहे सघंदी, पर बदीन या ठठे ज़िले जे डिस्ट्रिक्ट काउंसिल खे अहिड़ो इख्तियार न हूंदो। अहिड़ी तरह कारो कानून जी शिक नंबर 38 हेठि मार्केट कमेटियूं ठाहिण जो इख्तियार बि कराची मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन खे ॾिनो वियो आहे। आइन जे आर्टिकल 6, 5, 4, 142, 137 जी संगीन ख़िलाफ़ वर्ज़ी कंदे कराची मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन खे कारे कानून जे शेड्यूल 1 हेठि सिंध हुकूमत जा आइनी इख्तियार फुरे खेसि 40 खाता हवाले कया विया आहिनि। सिंध सरकार वटि हींअर 43 खाता आहिनि, पर कराची मेट्रोपॉलिटन वटि 40 खाता हूंदा ऐं सिंध सरकार बाक़ी कुझु खातनि ते ॿधल हूंदी, जंहिंखां दग वेंदो बि न पुछंदो। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में अज़ीम ॾाहे मोहम्मद इब्राहिम जोयो जे मज़मून इक़्तिदार कराची ऐं सिंध जी वहदत जो पहिरियों हिसो पेश करे रहियासीं। हीअ मज़मून अक्टूबर 2012 में लिखियो वियो हो। अमी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब अव्हांजो पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारी। अमी हीअं चङी रीति ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हांजी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सुजागी जा सॾ हूंदा आहिनि, जिन में शऊर जूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। सुजागी जे हिन सफ़र में अचो, असां सां हमक़दम बणिजो। असांखे अव्हांजे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। असांजा प्रोग्राम वधि मां वधि दोस्तनि ताईं पहुचायो। असीं पंहिंजा प्रोग्राम अव्हां ताईं लाइव बि पहुचाईंदा आहियूं। उन सां गॾोगॾु असांजे यूट्यूब चैनल ते पिणु समूरा प्रोग्राम मौजूदु हूंदा आहिनि। फेसबुक पेज वसीले पिणु असीं पंहिंजा प्रोग्राम अव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं। उन सां गॾोगॾु कोशिशि कंदा आहियूं त असीं पंहिंजे प्रोग्रामनि जा लिंक अव्हां ताईं व्हाट्सअप ग्रुपनि वसीले बि पहुचाए सघूं। अवीं असांजा प्रोग्राम पाण बि ॿुधो ऐं ॿियनि खे बि ॿुधायो त जीअं सचाई जा सॾ वर्णाईंदड़ ही सुजागी जो सफ़र अञा बि वधीक सफलता माणे सघे। प्रोग्राम सोच वीचार में हाणे वर्क वरायूं था जग मशहूर किताब सिंधु जूं सल्तनतूं जा। ही किताब नामियारी लेखका इलाही सलबेनिया जो लिखियल आहे, जंहिंजो सिंधी तर्जुमो कयो आहे मुज़फ़र बुखारी। अॼु असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं हिन किताब जी किस्त नंबर 67। मूं दारचीन खे एॾो धुंधलो कॾहिं बि न ॾिठो हो। धुंध जे करे उहो फ़ाइदो ज़रूरु थियो त असांखे गंदियूं चीनी इमारतूं ॾिसणियूं न पियूं, पर उन सां गॾु जबल ऐं ॿिया निज़ारा बि असांजे नज़र खां गुम थी विया। रस्तो तमामु सोढ़ो हो ऐं आसमान ते अछा ककर हुआ। मींहं जूं कड़ियूं असांजे थेलनि ते किरंदियूं रहियूं। उन जे करे मूं ऐं पोजा त रफ़्तार तेज़ करे छॾी, पर करम लामा वटि वक़्तु ज़ाया करण लाइ केतिरा ई बहाना मौजूदु हुआ। हुनखे विच में बिरांडी लाइ डिघा वक़फ़ा बि करणा पिया। कैलाश जबल या कांगरी रंपूची असां खां रुॻो 1000 मीटर मथे हो। उहो अॻु खां घणो निंढो नज़र अची रहियो हो। उहो ॾींहुं ऐं ॿियो ॾींहुं असीं जंहिं बि तरफ़ मुड़ियासीं कैलाश असांजे मथां ई रहियो। हिकु ॾींहं जे पंध खां पोइ असीं दारचीन खां देराफुक गोम्पा वञी पहुतासीं ऐं उहा असांजी पहिरीं मंज़िल हुई। ॻाढ़ा जबल साॾा वधंदा नज़र आया। असां केतिरा ई बून मत जा यात्री वापसि ईंदे ॾिठा। उन ॾींहुं त हूअ हिंदू ऐं ॿुध मुत वारनि खां टीण ते वधीक नज़र आया।
रस्ते ते रुगो खीमन में ॿ नंढड़ियूं होटलूं मिलियूं। असीं ॿी होटल ते वेही करम लामा जो इंतज़ारु करण लॻासीं, जेको पोइ ते रहिजी वियो हो। उते हिकु ॾखण कोरियाई माण्हुनि जो ग्रुप बि मौजूदु हो, जिन वटि मज़बूत क़िस्म जा खीमा ऐं याक हुआ। एतिरे क़दुरु जो कंहिं बि ख़तरनाक सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ हुननि वटि ऑक्सीजन बैग बि मौजूदु हुआ। करम लामा जूं अखियूं ऑक्सीजन ॾिसी चिमकण लॻियूं। पहुचण खां पोइ चंद मिंटनि अंदरि हू हिकु ऑक्सीजन बैग चुराइण में कामयाबु थी वियो। असां वरी सफ़र जारी रखियो। करम लामा जे मथे ते ऑक्सीजन वारो बैग रखियलु हो, ॼण त को फूकणो हुजे। असीं जीअं ई हिकु ख़ानकाह वटि पहुतासीं त करम लामा बिना दुधड़ में पेर हणी बीही रहियो त अॼु जी राति उते ई रहंदासीं, छाकाणि त हिते संस कुझु दोस्त आहिनि। असां घणो ई मथे हयो त अॻियां हिकु कलाक जे पंध ते लाॾाऊ माण्हू जी हिकु वसंदी आहे, अॼोकी राति उते गुज़ारिजे। पर करम लामा हिकु बि न ॿुधी। मूंखे हिकु भेरो ॿीहर रुअण अची वियो ऐं खेसि चयुमि, जेकॾहिं ईअं ई दड़का ॾींदे ऐं कावड़ कंदे त मूं वटि उनखां सवाइ ॿी का बि वाट न हूंदी त वापसि दारचीन वञा। हक़ीक़त में मूंखे कंहिं बि ॻाल्हि एॾो मजबूर न कयो हो त वापसि वञा, पर मुंहिंजे लुड़कनि एतिरो कमु ज़रूरु कयो जो करम लामा ख़ामोश थी वियो। मूंखे उनजी बि परवाह न हुई त हू हर वक़्तु नशे में ॿुॾल रहे थो ऐं मूंखे घणो सफ़र योजा जी रहनुमाई में करिणो थिए पियो। ऐं मसइलो इहो हो त असीं हिक ॿिए सां ॻाल्हाए न थे सघियासीं, पर असां ॿिन्ही में एतिरी वाक़फ़ियत ज़रूरु पैदा थी वई हुई जो हिक ॿिए जी ॻाल्हि इशारनि में सम्झी सघूं, ऐं असीं ॿई इशारनि वारी ज़ुबान में घणी महारत बि हासिलु करे चुका हुआसीं। बहरहाल उहा राति असां ख़ानकाह में ई गुज़ारी। ख़ानकाह में 6 लामा मौजूदु हुआ। सभिनी खे डिघा चोगा पातल हुआ। चीनी हुकूमत दलाई लामा जे तस्वीरनि जी निमाइश ते पाबंदी लॻाए छॾी आहे, पर ॾूराहनी इलाइक़नि में उन ते को ख़ासि अमल नथो कयो वञे। हिते बि लामा मुतमैन नज़र अची रहिया हुआ। कुझु दलाई लामा जे तस्वीरूं बि हुयूं ऐं हीअ अहिड़ो इलाइक़ो आहे जिते सॼी एशिया जा माण्हू अचनि था। असीं ख़ानकाह जी रंधिणी में वेठल हुआसीं ऐं आउं कची पालक खाए रही हुयसि। मूंखे ख़ौफ़ हो त मूंखे ॾंदनि जी तकलीफ़ शुरू थी सघे थी। सभिनी खे याक जे पायनि जो सूप पीअण लाइ ॾिनो वियो हो। सुबुह जो योजा शिकायत करणु लॻो त ख़ानकाह जो खाधो सुठो न हो। ऐं जीअं रंधिणी मां राति जो उथी पंहिंजे बिस्तरे ॾांहुं वधियसि त मूंखे लामाउनि ॿुधायो त अव्हां खां अॻु में अमेरिकन जो हिकु ग्रुप बि सिंधु नदी जे मुंड ॾिसण लाइ वियो, पर ॿोॾि सबबु अॻिते वञी न सघियो, छाकाणि त हर तरफ़ पाणी पाणी हो। हुन खे मजबूर थी वापसि वञिणो पियो हो। मूं पुछियो, उहा कॾहिं जी ॻाल्हि आहे? हुन चयो, 1 हफ़्तो अॻु जो वाक़ियो आहे। उहो ॿुधी आउं खिली पियुसि ऐं हू हैरानी सां मूंखे ॾिसणु लॻा, छाकाणि त उहा अमेरिकन जी पार्टी हुई जंहिंमें आउं ऐं पोलैंड जा जबल चाढ़ा शामिलु हुआसीं। सुबुह जो रवानगी वक़्तु करम लामा खे सीढ़ियुनि वटां हिकु तरशूल हथ आयो, जेको हुन खणी वरितो ऐं उनखे ट्रैकिंग पोल तौरु इस्तेमालु करणु लॻो। आउं ऐं योजा गॾु हली रहिया हुआसीं। असीं कैलाश जे आम रस्ते खां हटी चुका हुआसीं, तंहिं करे हाणे नक्शो असां लाइ काराइतो न रहियो हो। मूंखे 1 हफ़्तो अॻु हितां गुज़रण जो तजुर्बो हो, तंहिं करे रस्ते खां कुझु वाक़ुफ़ु हुयसि, पर करम लामा जा इरादा कुझु मुख़्तलिफ़ हुआ। असांखे तवक़ा मुताबिक़ लॻभॻि 11 वॻे धारे 2 खीमा नज़र आया, जेके दरोकपा यानी लाॾाऊ माण्हू जा हुआ ऐं उन्हनि मां दूंहों निकिरी रहियो हो। औरतूं रिध पचाव में मसरूफ़ हुयूं। उते पहुतासीं त हुननि असांखे चांहि पीआरी ऐं पोइ करम लामा सां बहस में शुरू थी विया। करम ॿुधायो त हिननि खे कावड़े इन ॻाल्हि ते आहे त असां वटि घणो सामान आहे ऐं तूं अकेली औरत आहीं जंहिंसां को बि वारस गॾु न आहे। शायदि उहो आख़िरी सबबु बि संदन कावड़ जो कारण हो। शायदि असीं रस्तो वञाए चुका हुआसीं, पर जीअं त मूंखे तिब्बती ज़ुबान नथी आहे, तंहिं करे घणे फ़िक्र खां आज़ादु हुयसि। करम खान सिंधु नदी ताईं मुख़्तसर रस्ते जी पुछा कई, पर हुननि खे उन जी ख़बर न हुई। हुननि घणी कोशिशि कई त असीं खाइन घोड़ा ख़रीद करियूं, पर मूंखे चंपी जे घोड़े जे ग्लेशियर ते गोथनाथ जी ख़बर हुई, सो असां संदन आछ न मञी ऐं असां पंहिंजो सफ़र प्यादल जारी रखियो। 7 ॾींहंनि खां पोइ जॾहिं असीं वापसि आयासीं त मूंखे हीअ हंधि सुञाणण में ॾुखियाई पेश आई। जॾहिं उन्हनि दरोकपा जा खीमा ॾिठा, तॾहिं सुञातमि त हीउ उहो ई साॻियो हंधि आहे। उन वक़्त ताईं सिज जी रोशनी में बर्फ़ ॻरी चुकी हुई। सरसब्ज़ वादी में वॾा वॾा पत्थर बि नज़र अची रहिया हुआ ऐं सॼी वादी जी शक्ल ई बदिलियल हुई।
कुछ कलाकनि जे पंध खां पोइ आऊं ऐं योजा वादी जे छेड़े ताईं जबल ते मंझंदि जी मानी लाइ तरसियासीं ऐं करम जो इंतज़ारु करणु लॻासीं। हितां खां रुॻो जबल ते चढ़णो हो। योजा बर्फ़ किटली में विधी ऐं गरम करण जी तयारी करणु लॻो। दोस्त खां वरितल चुल्ह ॿारण जी तरीक़े खां रुॻो योजा ई वाक़ुफ़ु आहे। असां वटि ख़ुराक तौरु जवन जी मानी, याक जे मखण, याक जे हिकु ख़ुश्क कयल टंग, चांहि जूं पतियूं, लूणु ऐं चाइनीज़ नूडल्स जिन खां मूंखे सख़्तु नफ़रत हुई। कुझु बादाम हुआ जेके मूं रावलपिंडी मां आंदा हुआ ऐं मिठी दाल हुई जेका मूं काशगर मां ख़रीद कई हुई। योजा खे पक हुई त जवन जी मानी, याक जे मखण ऐं चांहि सां असीं घटि में घटि हिकु ॾींहं ताईं खाई वेंदासीं। हुन जो ख़्यालु हो त ॾींहुं भेरो तसांपा यानी जवन जी मानी इंतिहाई ज़रूरी आहे। करम जो ख़ुराक ॾांहुं रवियो बिल्कुलु हिंदुस्तानियुनि वारियो हो ऐं हर चीज़ में मिर्च विझी खाईंदो हो। योजा ऐं आऊं पखड़ियल बर्फ़ ते वेही चांहि पी रहिया हुआसीं त एतिरे में करम बि रिढ़ंदो रिढ़ंदो अची पहुतो। हुन सामान लाहे रखियो ऐं वेहण बदिरां जबल ते चढ़ी हवा जो अंदाज़ो लॻाइण लॻो। परे खां असांखे टे घुड़सवार दुरोकपा नज़र आया ऐं करम उन्हनि ॾांहुं वधियो। हू चारे बहस में मसरूफ़ थी विया। हू मुसलसिल ओलह तरफ़ इशारो करे रहिया हुआ। पोइ असांजो नेपाली असां ॾांहुं मोटी आयो। 3 कलाकनि खां पोइ हुन ऐलान कयो त अॻियां द्रोकपा माण्हू जी हिकु कैंप आहे। असीं उन तरफ़ हली सघूं था जीअं राति उते गुज़ारिजे। हुन हिकु जबल ॾांहुं इशारो कंदे चयो त उते उहे द्रोकपा तरसियल आहिनि। मूं चयो उहो जबल त घणो परे लॻे थो। मूं खेसि चंपे वारो रस्तो इख़्तियारु करण लाइ चयो, पर हुन चयो संगे कबाब वञण लाइ केतिरा ई रस्ता आहिनि। पोइ हुन फ़लसफ़ियाणे अंदाज़ में चयो, उहे रस्ता तोखां ऐं मूंखां अॻु में ई मौजूदु आहिनि। आमतौरु जबल जा पेचरा अहिड़नि हंधनि तां हूंदा आहिनि जिन ते हलण में घणो तकलीफ़ न करणी पवे ऐं लुक बि इंतिहाई मुनासिब हंधनि वटां हूंदा आहिनि। करम जे हिदायतनि मुताबिक़ असांखे सिधो जबल ते चढ़णो हो ऐं उन सां असांजा फिफड़ी फाटी पवंदा। बहरहाल असीं अॻिते वधंदा रहियासीं ऐं करम पोइते रहिजंदो वियो। ओचिते असांखे परे मींहं ऐं गोड़ जा आवाज़ ॿुधण में आया। जॾहिं असीं मथे चोटी ते डंड वटि पहुतासीं त ॾिठोसीं त ॿिए तरफ़ झुड़ थी रहियो हो ऐं कारा ककर तेज़ी सां गॾु थी रहिया हुआ। वधीक 1 कलाक ताईं आऊं ऐं योजा जबल जी चोटी ते अॻिते वधंदा रहियासीं, पर अञा किथे बि दुरकपा जे कैंप जो को बि निशान न हो। असांखे सफ़र कंदे 3 कलाक गुज़री चुका हुआ। ऊंदहि थियणु शुरू थी वई हुई। आहिस्ते आहिस्ते बरसाति शुरू थी चुकी हुई ऐं उहो ख़तरो मौजूदु हो त जेकॾहिं बरसाति तेज़ थी वई त रस्ता बि बर्फ़ सां मिसारजी वेंदा। हिन वक़्तु उहे ई रस्ता असांजो वाहिद रहनुमा हुआ। हीअ असांजे सफ़र जो तमामु ख़ूबसूरत मक़ाम हो। हितां हेठि सरसब्ज़ वादी जो नज़ारो ॾाढो वणंदड़ हो। ऐं तिब्बत जे हुन बर्फ़ जी दोज़ख खां ख़ौफ़ज़दा न हुयसि। रस्तो अड़ांगो थी चुको हो। बर्फ़ पेरनि हेठां तिरकी रही हुई। मुंहुं तां मींहं जो पाणी साफ़ कयो ऐं पाण खे दिलासो ॾियणु लॻियुसि त फ़िकर जी का बि ॻाल्हि न आहे। असीं हिकु ॿिए चोटी तां वादी जो नज़ारो करणु लॻासीं। हेठि बर्फ़ मां निकितल सावगाह नज़र अची रहियो हो। योजा चयो त तूफ़ान जा इम्कान आहिनि, उन करे तेज़ हलण जी ज़रूरत आहे। हुन चयो करम खे छॾ, तेज़ी सां अॻिते वधण जी कोशिशि कर। पर मूं चयो त कंहिं बि क़ीमत ते करम खे छॾण लाइ तयारु न हुयसि। बरसाति जे करे मुंहिंजा पेर आला थी चुका हुआ ऐं आउं सीउ में ॾकी रही हुयसि। असांखे बहरहाल करम जो इंतज़ारु करणो हो। पोइ अधु कलाक जे अंदरि सभु कुझु तब्दील थी वियो। मथे मौजूदु ककर हटी चुका हुआ ऐं सिज निकिरी आयो। जॾहिं त मुंहिंजो इहो ई ख़्यालु हो त सिज लही चुको हो। गर्मी ऐं शाम जी रोशनी में वादी वधीक हसीन नज़र अचणु लॻी। हेठि वादी में बर्फ़ ते कुझु कारा नुक़्ता नज़र अची रहिया हुआ ऐं मुंहिंजो ख़्यालु हो त उहे टुकड़ियूं आहिनि जेके बर्फ़ खां मथे निकितल आहिनि। पोइ मूं योजा खां इशारे सां पुछो, इहे छा आहिनि? ऐं हुन जवाबु ॾिनो, याक। मूंखे गुमान बि न हो त उहे याक हूंदा। पोइ सुवालु कयमि, दुरोकपा? हुन हावकार में कंध लोॾींदे चयो, दुरोकपा। असीं हिकु ॿिए ॾांहुं ॾिसी खिलियासीं त हाणे असीं महफ़ूज़ आहियूं। शाम जी रोशनी में हेठि वादी में याक जी ॾास जा ठहियल ख़ीमा नज़र अची रहिया हुआ। असीं जबल तां हेठि लहणु लॻासीं। दुरकपा जा ख़ीमा हेठि दरिया जे किनारे ते लॻियल हुआ ऐं उतां खां हेठि वादी तरफ़ वञण जो रस्तो हो। असीं उते वेही इंतज़ारु करणु लॻासीं त हिकु दुरकपा जोड़ो पंहिंजो रिढूं काहे उते पहुतो।
हू जीअं ई अॻिते वधण लॻा त असां बेशर्मी जो मुज़ाहिरो कंदे खेनि मदद लाइ चयो। जेसिताईं करम पहुचे तेसिताईं असीं हिकु नए साथी जी ॻोल्हा में कामयाबी सां मुकमल करे चुका हुआसीं। हुन जो नालो सोना मतरंग हो ऐं हू संगे कबाब ताईं असांजी रहनुमाई लाइ तयारु हो। हू अहिड़ो शख़्स हो जंहिंजे मुंहं ते हर वक़्तु मुर्क रहंदी हुई। कुशादी पेशानी वारे हिन शख़्स जो करम लामा ते एतिरो असरु ज़रूरु पियो त हुन अॻिते सफ़र में पीअण छॾे ॾिनो ऐं रफ़्तार बि तेज़ करे छॾी हुई। सोना मतरंग मूंखे अलेसी सॾींदो हो ऐं संस अंदाज़ ॾाढो वणंदड़ हो। सोना मतरंग टिनि भाइरनि में सभ खां नंढो आहे ऐं टिन्ही भाइरनि जी हिकु नौजवान ज़ाल जो सभ खां नंढो मुड़ुसु आहे। टेई भाइर हिकु नौजवान ज़ाल समेत हिकु ख़ीमे में रहनि था। करम जी बि उहा ई सूरत हाल आहे ऐं हू ॿई भाइर हिकु ई ज़ाल रखनि था। उहा असल में करम जी ज़ाल हुई ऐं पोइ संसु भाउ उन में हिसेदार थियो हो। मुंहिंजो ख़्यालु आहे उहो सभु कुझु करम जे मुसलसिल यात्राउनि ते वञण ऐं घर खां घणो वक़्तु ॿाहिरि गुज़ारण जे करे थियो हो। पर उहा रुॻो मुंहिंजी राय आहे। तिब्बत में हिकु ज़ाल जा घणा मुड़ुस रखण ते पाबंदी आहे। उहा पाबंदी चीन जे तिब्बत ते कब्ज़े खां पोइ लॻाई वई आहे। उन जे करे ख़ासि तौरु दुरकपा ॾाढा मुतासिर थिया आहिनि, छाकाणि त हुननि वटि विरासत जो अॻु में को बि तस्वर न हो। पर चीन जे कब्ज़े खां पोइ संदन क़दीम रिवायतनि ते पाबंदियूं लॻियूं ऐं उन जे करे माल ऐं मिल्कियत जूं विरासतूं थियूं। नतीजे में केतिरा ई दुरकपा बुखनि विघे मरी विया। 1967-68 में सर्दी जी सख़्तु लहर आई हुई ऐं उनखे नसलकश सर्दी जे नाले सां यादि कयो वञे थो। उन खां पोइ दुरकपा पाबंदी क़बूल करण लाइ तयारु न हुआ ऐं हू पंहिंजनि अबाणनि रीतनि रस्मनि ॾांहुं मोटण लॻा। तोड़जो चीन जे आइन में हिकु ज़ाल जे घणा मुड़ुस रखण ते पाबंदी आहे, पर हिते हाणे मक़ामी इंतिज़ामिया उन ते घणी सख़्ती नथी करे ऐं नज़रअंदाज़ करण खां कमु वठे थी। दुरकपा ते अञा बि को टैक्स लागू न आहे ऐं सोना मतरंग ॿुधायो त जॾहिं का आफ़त जे करे शहर वञी इंतिज़ामिया खां का मदद वठणु चाहिनि था त पुलिस ऐं फ़ौज सदर मदद करण खां इनकार करे छॾे थी। ॿिए ॾींहुं असां अञा सामान ॿधी रहिया हुआसीं त सोना मतरंग अॻु में तयारु थियो मुंतज़र वेठो हो। हुनखे कपिड़े जा बूट ऐं रिढ जी उन मां तयारु कयल डिघो कोट पातल हो। उन कोट जूं बाहूं बि डिघियूं हुयूं, जिन मां हिकु हुन इस्तेमालु कई थे ऐं ॿी खे चेल्ह में वेढ़े उनखे खीसे जो कमु वठंदो हो। हुन ॿुधायो हिकु चाकू तसांपा यानी जवन जी मानी जो थियल हो ऐं ख़ूबसूरत चश्मो पातल हो। असां सोना मतरंग जी गॾियल ज़ाल ऐं ॿारनि खां मोकिलायो ऐं खेनि उते छॾे अॻिते तेस्ती लालक ॾांहुं पंधु पियासीं। सोना मतरंग जे भाउ उन राति मूंखे सफ़र लाइ हिकु नक्शो तयारु करे ॾिनो हो ऐं उन मुताबिक़ उहो सभ खां उतां लक हो। असीं जीअं ई जबल ते चढ़णु लॻासीं त मींहं कड़ियूं बि किरण लॻियूं ऐं पोइ गड़ा वसण लॻा। सोना मतरंग थोरो खिलियो ऐं हुन मूंखां खीमे जा पोल ऐं करम खां चुल्हो बि वठी वरितो। आउं योजा जे बिल्कुलु पुठियां हलंदी रहियसि, पर हिकु परेशानी जो शिकार हुयसि, छाकाणि त ॻणण जे करे मुंहिंजो प्लास्टिक जी चादर मां तयारु कयल वाटर प्रूफ लिबास फाटण लॻो हो। सिज तकिड़ो ई ॿाहिरि निकिरी आयो। सूरत हाल जेतिरो ओचितो ख़राबु थी हुई ओतिरो ई जल्दी बहितर थी वई। असीं पंधु करे चुका हुआसीं। हेठि वादी में गाह बर्फ़ ऐं ॾंढूं ग्लेशियरनि सां भरियल जबलनि में घेरियल नज़र अची रहियूं हुयूं। सोना मतरंग असांखे तेज़ी सां नदियूं उकारींदो अॻिते वठी वञी रहियो हो। आख़िरकार संसि पसंदि जी हिकु जाइ मिली वई जेका जबल जे हिकु ग्लेशियर जे हेठियां हुई। असीं चांहि पीअण खां पोइ उथियासीं, पंहिंजा कोट लाहे गाह ते सुकाइण लाइ छॾिया ऐं ग्लेशियर जे समंड जहिड़े गजगोड़ बावजूदि पेर पसारे ऐं अखियूं ॿूटे लेटी पियासीं। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहियासीं किताब सिंधु जूं सल्तनतुनि जी क़िस्त नंबर 67। हीअ किताब नामेरी लेखका इलाइस हलबेनिया जो लिखियलु आहे, जंहिंजो सिंधी तर्जुमो कयो आहे मुज़फ़र बुख़ारी। ईंदड़ प्रोग्राम में असीं अव्हांजी ख़िदमत में हिन किताब जी आख़िरी क़िस्त पेश कंदासीं। इन ते प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देश प्रदेश सारा वसनि, कॾहिं सिंध सिंजी न मेरी थिए।
कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां छा लिखी, छा लिखां। ओ सिंध मुंहिंजी अमा, दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। ओ सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।